जोयावाद ते आबादगारनि खाटी जे ख़िलाफ़ु खाटी जोया में न थियण जे ख़िलाफ़ु जेको धरणो आयो आहे उहो असां उन में धरणे में सभु अची नंढा आबादगार जेके भई शरीक थिया आहियूं असीं इहो पुरज़ोर मुतालबो था कयूं त जोयावाद जी खाटी बि कराई वञे उन सां गॾोगॾु गंज बहर खे जेको वारो था ॾियो कम से कम उहो वारो त पूरो ॾियो 8 कलाक पानी हले पानी लाहे था छॾियो ऐं इहो कहिड़ो तरीक़ेकार आहे माण्हू हथ सां उपाय कक था भराइनि माण्हुनि जा ॿेजा पिया सुकनि पीअण जो पाणी कोन्हे पाणी ॾियो त असांखे वाराबंदी आहे त वाराबंदी में पाणी त सवलो ॾियो न पिंजारी में पानी जी 16 फुट तव्हांजो गेज आहे उते तव्हांजो 12 फुट पानी हले पियो 4 फुट जो तव्हांजी खोट आहे 4 फुट तव्हां गंजबार मां पूरी कंदो है न तव्हांजे बाबे जी पासे एरीगेशन वारनि जी तव्हां वॾेरनि जो जागीर आहे 4 फुट तव्हां गंजबार मां पूरी कंदो तव्हां सभिनी खे हिसे में ॾियो न तव्हां कुझु हेठि मथे पूरी करे पानी ॾियो न फुल हेठि दर खुलिया पिया जेको मथां लप लप अचे थी उहा असां ॾे अचे थी कंहिं वटि पुॼे थी कंहिं वटि कोन थी पुॼे असां एरीगेशन वारनि खे चऊं था चिताव था ॾियूं त गंजबहर जो असांखे पूरो असांखे गेज ॾिनो वञे जेकॾहिं खोट आहे त तव्हां ॿियनि खे बि खोट में बर्दाश्त करियो रुगो गंजबहर ठीको कोन कयो खोट जो सभिनी खे बराबरि में करियो ऐं गंजबहर जी जोयावाद जी खाटी कराए माण्हुनि मां बेचैनी ख़तमु कराई वञे जी सिंध